बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों, अज असी हाज़िर आयूँ पंजाब के एक तारीख़ी एक कदीम शहर बहावलपुर में। दोस्तों, ही बहावलपुर रियासत नवाब बहावल खान 1748 में वजूद में आयो। 1748 ईस्वी में नवाब बहावल खान पहिरों नवाब जो हो उन दरावड़ खां बहावलपुर शहर में दारुल खिलाफत मुंतकिल कई हुई। इन शहर में अज़ीमुल शान इमारतूं दरवाज़ा ऐं अज़ीमुल शान इंफ्रास्ट्रक्चर ॾिसण वटि आहे। सभ खां ख़ुसूसी ॻाल्हि नूर महल, अज़ीम शाहकार नूर महल, जंहिंजी तारीख़ हिन अज़ीमुल शान इंफ्रास्ट्रक्चर जो कमु नवाब रियासत के चौथे नवाब 1872 खां 1876 के विच वारे 5 सालन के अंदर अंदर मुकम्मल करायो। नवाब मोहतरम सादिक मोहम्मद खान चौथों नवाब हो जैं हिन अज़ीमुल शान इंफ्रास्ट्रक्चर के फ़न तामीर के सरअंजाम ॾियारियो। हिन फ़न तामीर में 32 कमरा आहिनि, जॾहिं त हिन जी मुकम्मल एराज़ी 46,600 चौरस फुट है। ही पंहिंजे ज़माने जो एक अज़ीमुल शान शाहकार है। अज भी परे परे खां सयाह हिन अज़ीमुल शान महल के घुमण अचनि था। इन महल में उन ज़माने जो फर्नीचर, उन ज़माने जा हथियार ऐं नवाबन जे ज़ेर इस्तेमाल अज़ीमुल शान उन वक्त जूं जदीद गाड़ियों पिण शोकेस कयल आहिनि। ही अज़ीम विरसो 1971 में पाकिस्तान आर्मी के लीज़ ते ॾिनो वियो, जॾहिं त रियासत बहावलपुर पाकिस्तान के वजूद में अचण खां पोइ 1956 में पाकिस्तान में शामिल थी। ही फ़न तामीर एक अज़ीमुल शान नमूनो है जेको अज भी उन ही साॻी हालत में